سورة الذاريات. بسم الله الرحمن الرحيم. والذاريات ذروا فالحاملات وقرا فالجاريات يسرا فالمقسمات أمرا إنما توعدون لصادق وإن الدين لواقع والسماء ذات الحبك إنكم لفي قول مختلف يؤفك عنه من أفك. अल्लाह बाज़ारे महरबान जे नाले सां शुरू। कसम आहे उॾाइण वारनि वान जो ख़ाक खे उॾाइनि, पोइ पाणीअ जे पार खणण वारनि ककरनि जो कसम आहे, पोइ आसानीअ सां हलंदड़नि ॿेड़ियुनि जो कसम आहे, पोइ कम विरहाइण वारनि मलाइकनि जो कसम आहे त बेशक जेको अव्हां सां अंजाम कजे थो सो सच आहे, ऐं बेशक अमलनि जो बदिलो ज़रूर थियणो आहे। वाटनि वारे आसमान जो कसम आहे, तव्हीं पाण में तकरार वारी हिकु ॻाल्हि में पियल आहियो। क़ुरान खां उहो फेरायो वेंदो आहे जेको अज़ल में फेरायल आहे। قتل الخراصون الذين هم في غمرة ساهون يسألون أيان يوم الدين يوم هم على النار يفتنون ذوقوا فتنتكم هذا الذي كنتم به تستعجلون إن المتقين في جنات وعيون آخذين ما آتاهم ربهم إنهم كانوا قبل ذلك محسنين كانوا قليلا من الليل ما يهجعون وبالأسحار هم يستغفرون وفي أموالهم حق للسائل والمحروم. उन्हनि कूड़ हणंदड़नि खे लानत कई वई जेकी अणॼाणाईअ में विसारण वारा आहिनि। पुछंदा आहिनि त क़यामत जो ॾींहुं कॾहिं थींदो? हाओ उन ॾींहं जो उन्हनि खे बाहि में अज़ाब कबो। चइबो त हीउ पंहिंजो अज़ाब चखो, ही उहो आहे जंहिंखे अव्हीं जल्द घुरंदा हुओ। बेशक परहेज़गार बाग़नि ऐं चश्मनि में हूंदा, जेकी संदन पालणहार खेनि ॾिनूं सो वठण वारा हूंदा। बेशक उहे हिन खां अॻु चङाई कंदड़ हुआ, रात जो थोरो सुम्हंदा हुआ, ऐं उहे असरनि जो बख़्शिश घुरंदा हुआ, ऐं संदन मालनि में सवाल कंदड़ ऐं न सवाल कंदड़ मोहताज जो हिस्सो हो। وفي الأرض آيات للموقنين وفي أنفسكم أفلا تبصرون وفي السماء رزقكم وما توعدون فورب السماء والأرض إنه لحق
أنفقتم مثل ما أنكم تنطقون ऐं यकीन कंदड़नि लाइ ज़मीन में निशानियूं आहिनि ऐं अव्हां जे जिंदुनि में बि पोइ नथा ॾिसो छा ऐं अव्हां जी रोज़ी आसमान में आहे ऐं उहो बि जंहिंजो अव्हां खे अंजाम ॾिजे थो पोइ आसमान ऐं ज़मीन जे पालणहार जो कसम आहे त इहा ख़बर सची आहे जहिड़ी तरह अव्हीं ॻाल्हाईंदा आहियो هل أتاك حديث ضيف إبراهيم المكرمين إذ دخلوا عليه فقالوا سلاما قال سلام قوم منكرون فراغ إلى أهله فجاء بعجل سمين فقربه إليهم قال ألا تأكلون فأوجس منهم خيفة قالوا لا تخف وبشروه بغلام عليم فأقبلت امرأته في صرة فصكت وجهها وقالت عجوز عقيم قالوا كذلك قال ربك إنه هو الحكيم العليم इब्राहीम जे सॻोरनि महिमाननि जी ख़बर तो वटि न आई आहे छा जॾहिं उहे वटसि आया तॾहिं सलाम चयाई हिन बि सलाम चयो दिलि में ॼाताई त हे ओपरा माण्हू आहिनि पोइ पंहिंजे घर वारनि ॾांहुं तिखो हलियो ऐं थुल्हो गाबो पचाए आंदाई पोइ इहो उन्हनि खे वेझो कयाई चयाई त छो नथा खाओ पोइ खाउन दिलि में डपु रखियाई चयाऊं त न डिॼ ऐं उन खे हिकु दाना नीगर जी मुबारक ॾिनाऊं पोइ संदसि ज़ाल दांह कंदे साम्हूं आई पोइ पंहिंजो मोह कुटियाई ऐं चयाई त ॿुढड़ी सुंढ ॼणींदी छा चयाऊं त ईअं ई तुंहिंजे पालणहार फरमायो आहे छो त उहो हिकमत वारो ॼाणंदड़ आहे قال فما خطبكم أيها المرسلون قالوا إنا أرسلنا إلى قوم مجرمين لنرسل عليهم حجارة من طين مسومة عند ربك للمسرفين فأخرجنا من كان فيها من المؤمنين فما وجدنا فيها غير بيت من المسلمين وتركنا فيها آية للذين يخافون العذاب الأليم इब्राहीम चयो त ए कासदो अव्हां जो कहिड़ो ग़र्ज़ आहे चयाऊं त बेशक असीं हिकिड़ी ॾोहारी क़ौम ॾांहुं मोकिलिया विया आहियूं त मथुनि पकी मिटीअ जूं गिलोलियूं वसायूं जे हद खां लंघदड़नि लाइ तुंहिंजे पालणहार वटि निशान कयल आहिनि पोइ मोमिननि मां उते जेको हो तंहिंखे ॿाहिरि कढियोसूं पोइ उते मुसलमाननि जे हिकिड़े घर खां सवाइ ॿियो को घर न ॾिठोसूं ऐं जेकी ॾुखो ईंदड़ अज़ाब खां डिॼंदा आहिनि तिन लाइ उते इबरत लाइ निशानी छॾीसूं وفي موسى
إِذْ أَرْسَلْنَاهُ إِلَى فِرْعَوْنَ بِسُلْطَانٍ مُبِينٍ فَتَوَلَّى بِرُكْنِهِ وَقَالَ سَاحِرٌ أَوْ مَجْنُونٌ فَأَخَذْنَاهُ وَجُنُودَهُ فَنَبَذْنَاهُمْ فِي الْيَمِّ وَهُوَ مُلِيمٌ ऐं मूसा जे क़िस्से में बि इबरत आहे जॾहिं खेसि पधरी दलील सां फिरौन ॾांहुं मोकिलियोसूं पोइ हुन पंहिंजे लश्कर समेत मुंहुं मोड़ियो चयाईं त ही जादूगर या चरियो आहे तंहिं करे उनखे ऐं संस लश्कर खे पकड़ियोसूं पोइ उनखे मलामत वारो करे समुंड में उछलियोसूं وَفِي عَادٍ إِذْ أَرْسَلْنَا عَلَيْهِمُ الرِّيحَ الْعَقِيمَ مَا تَذَرُ مِن شَيْءٍ أَتَتْ عَلَيْهِ إِلَّا جَعَلَتْهُ كَالرَّمِيمِ ऐं आद जे क़िस्से में बि इबरत आहे जॾहिं अहिड़ो बेबरकतो वाव मोकिलियोसूं जो जंहिं शइ ते अची पहुचे तंहिंखे ॻरियल हॾे वांगर करण खां सवाइ न छॾे وَفِي ثَمُودَ إِذْ قِيلَ لَهُمْ تَمَتَّعُوا حَتَّى حِينٍ فَعَتَوْا عَنْ أَمْرِ رَبِّهِمْ فَأَخَذَتْهُمُ الصَّاعِقَةُ وَهُمْ يَنظُرُونَ فَمَا اسْتَطَاعُوا مِنْ قِيَامٍ وَمَا كَانُوا مُنْتَصِرِينَ وَقَوْمَ نُوحٍ مِنْ قَبْلُ إِنَّهُمْ كَانُوا قَوْمًا فَاسِقِينَ ऐं समूद जे क़िस्से में बि इबरत आहे जॾहिं खेनि चयो वियो त हिकु मुदत ताईं मज़ा माणियो पोइ पंहिंजे पालनहार जे हुकुम मञण खां हथ कयाऊं तंहिं करे संदुन ॾिसंदे खेनि हिकु सख़्त कड़के वरितो पोइ न की उथी सघिया ऐं न की वेर वठण वारा हुआ ऐं हिन खां अॻु नूह जी क़ौम खे हलाक कयोसूं बेशक उहे बदकार माण्हू हुआ وَالسَّمَاءَ بَنَيْنَاهَا بِأَيْدٍ وَإِنَّا لَمُوسِعُونَ وَالْأَرْضَ فَرَشْنَاهَا فَنِعْمَ الْمَاهِدُونَ وَمِن كُلِّ شَيْءٍ خَلَقْنَا زَوْجَيْنِ لَعَلَّكُمْ تَذَكَّرُونَ فَفِرُّوا إِلَى اللَّهِ إِنِّي لَكُمْ مِنْهُ نَذِيرٌ مُبِينٌ وَلَا تَجْعَلُوا مَعَ اللَّهِ إِلَٰهًا آخَرَ إِنِّي لَكُمْ مِنْهُ نَذِيرٌ مُبِينٌ ऐं आसमान खे पंहिंजी क़ुवत सां बणायोसूं ऐं बेशक असीं सघारा आहियूं ऐं ज़मीन खे पखेड़ियोसूं जो चङा पखेड़ींदड़ आहियूं ऐं सभु कंहिं शइ मां जोड़ो जोड़ो बणायोसूं त मन अमीं नसीहत वठो पोइ अल्लाह ॾांहुं भॼो बेशक आऊं संदसि तरफ़ खां अव्हां लाइ पधरो ॾेजारींदड़ आहियां ऐं अल्लाह सां ॿियो को माबूद न ठहरायो बेशक आऊं संदसि पार खां अव्हां लाइ पधरो ॾेजारींदड़ आहियां كَذَلِكَ مَا أَتَى الَّذِينَ مِن قَبْلِهِم مِّن رَّسُولٍ إِلَّا قَالُوا سَاحِرٌ أَوْ مَجْنُونٌ
أتواصوا به بل هم قوم طاغون فتول عنهم فما أنت بملوم وذكر فإن الذكرى تنفع المؤمنين अहिड़ी तरह जेके उन्हनि खां अॻु हुआ तिन वटि को बि पैगुम्बर न आयो पर चयाऊं त जादूगर या चरियो आहे। इन चवण जी हिक ॿिए खे वसीयत कंदा आया आहिनि छा? न बल्कि उहे नाफ़रमान क़ौम आहिनि। तंहिं करे ऐं पैगुम्बर खाउन मुंहुं मोड़, हाणे तूं मयार वारो नाहीं ऐं सम्झाणी ॾींदो रह, छो त सम्झाइण मोमिननि खे नफ़ो ॾींदो आहे। وَمَا خَلَقْتُ الْجِنَّ وَالْإِنسَ إِلَّا لِيَعْبُدُونِ مَا أُرِيدُ مِنْهُمْ مِنْ رِزْقٍ وَمَا أُرِيدُ أَنْ يُطْعِمُونِ إِنَّ اللَّهَ هُوَ الرَّزَّاقُ ذُو الْقُوَّةِ الْمَتِينُ فَإِنَّ لِلَّذِينَ ظَلَمُوا ذَنُوبًا مِثْلَ ذَنُوبِ أَصْحَابِهِمْ فَلَا يَسْتَعْجِلُونِ فَوَيْلٌ لِلَّذِينَ كَفَرُوا مِنْ يَوْمِهِمُ الَّذِي يُوعَدُونَ ऐं जिन्ननि ऐं माण्हुनि खे रुगो पंहिंजी इबादत करण लाइ पैदा कयोसूं, न की खावण का रोज़ी थो घुरां ऐं न की घुरां थो त मूंखे खाराइनि। बेशक अल्लाह ई रोज़ी ॾींदड़ आहे जो तमामु सघारो ज़बरदस्त आहे। पोइ बेशक जिन ज़ुल्म कयो तिन लाइ संदनि यारनि जी सज़ा जहिड़ो अज़ाब जो भाङो आहे। पोइ मूंखां जल्द अज़ाब न घुरनि। पोइ काफ़रनि लाइ उन संदनि ॾींहं खां ख़राबी आहे जंहिं जो खेनि वादो ॾिनो वञे थो।